बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। ॿ ॾींहं पहिरियां श्रीलंकन रवासी मोहम्मद रिज़ सां मुंहिंजी मुलाक़ात थी, का बिज़नेस मीटिंग हुई हुन सां मुंहिंजी। ऐं जॾहिं असां पाण में वेठासीं, तारीफ़ थियो, मूं हुनखे ॿुधायो त मुंहिंजो तेलुगु सिंध सां आहे, त हू हैरान थी वियो ऐं मूंखे चईं त तव्हांजो तेलुगु सिंध सां मतिलबु मोहन जे दड़ो जी धरती सां आहे। मूं चयो जी, मोहन जे दड़ो जी धरती सां आहे। ऐं उन में ॾुखारो बि थियो, उन सैलाब ते ॾुखु कयो ऐं हुकूमत जो बि ॾुखु कयो हुन, त जेका सिंध गवर्नमेंट आहे उहा सही तरीक़े सां सैलाब मुतासिरीन जी मदद न पई करे। चई असीं पढ़ूं पिया मीडिया में। ऐं उन ॿुधायो त मोहन जो दड़ो जेको आहे, ऐं जॾहिं बि पाकिस्तान वेंदो आहियां त सिंध वेंदो आहियां, ऐं चई मां ख़ुशूसन 2 दफ़ा त पंहिंजी फैमिली खे वठी वियो आहियां मोहन जे दड़ो ते। मोहम्मद रिज़ वरी हैरान कुन ॻाल्हियूं कयूं। हुन ॿुधायो त मोहन जो दड़ो जेको आहे उहो जदीद तहज़ीब त आहे, पर चई मां हुनखे जदीद तहज़ीब न, पर जदीद दुनिया जो रहनुमा ऐं उस्ताद तहज़ीब सॾींदो आहियां हुनखे। मां चयो साईं भला कीअं? हुन ॿुधायो त मोहन जो दड़ो उहा वाहिद तहज़ीब आहे, उहा वाहिद सिविलाइज़ेशन सिटी आहे जेका उन ज़माने में बि, जंहिं ज़माने में मोहन जो दड़ो हुयो, यानी कि हज़ारे साल पहिरियां, जे उन ज़माने में दुनिया ते सवाइ मिस्र जे चंद महलातुनि जे, बाक़ी पूरी दुनिया में किथे बि अहिड़ी तहज़ीब न हुई, एॾी डेवलप सिटी न हुई, एॾी डेवलप तरक़ी याफ़्ता जेको आहे सो तहज़ीब किथे बि कान हुई। ऐं चयईं त असीं हैरान आहियूं त मोहन जो दड़ो, माना जेको चई अॼु त सॼी सिंध मोहन जो दड़ो बणिजी वई आहे। चई अॼोकी सिंध खे त जदीद सिंध हुजणु खपंदो हो। अॼोकी सिंध त मोहन जे दड़ो खां 1000 दफ़ा एडवांस हुजणु खपंदी हुई। पर चई अफ़सोस आहे त असीं जॾहिं मोहन जे दड़ो ताईं वेंदा आहियूं त रोड, रस्ता, स्ट्रक्चर, चई का बि शइ सलामत न आहे हूंदी। ईअं लॻंदो आहे त मोहन जे दड़ो खे उन ज़माने खां वठी हिन महिल ताईं का नज़र लॻी वई आहे। मोहम्मद रिज़ मुंहिंजी वॾी इज़त कई, मुंहिंजी रिस्पेक्ट कई। मूंसां जेका हुन सां बिज़नेस मामलात हुया, डील हुई, उनखे हुन तूल न ॾिनो ऐं हुन जीअं जो तीअं मुंहिंजे हुन बिज़नेस डील खे क़बूलु कयो ऐं मोहन जे दड़ो जे करे मुंहिंजी हुन वॾी इज़त कई। हुन ॿुधायो त मोहन जो दड़ो जॾहिं दुनिया वटि वॉशरूम न हुआ, बाथरूम न हुया, जॾहिं दुनिया वटि घिटियूं न हुयूं, जॾहिं दुनिया वटि जेको आहे सो मुसाफ़िर खाना न हुआ, जॾहिं दुनिया वटि जेको आहे सो स्विमिंग पूल न हुया, चई तॾहिं मोहन जे दड़े वटि इहे सभु शयूं, सभु आराइशूं, सभु सहूलियतूं मौजूदु हुयूं। हुन ॿुधायो त मिस्र में चंद महलातुनि में इहे सहूलियतूं हूंदियूं हुयूं, पर मोहन जो दड़ो वाहिद सिटी हुयो जंहिंमें जेके पब्लिक जे लाइ सहूलियतूं हुयूं। चई ईअं दुनिया में किथे बि कोन्हे को, सॼी वर्ल्ड में चई ईअं न आहे। मोहम्मद रिज़ यकीनन हुनजी ॻाल्हियुनि मूंखे परेशान करे छॾियो त श्रीलंकन जो रवासी मोहन जे दड़ो जी तहज़ीब जी एॾी इज़त कई आहे हुन, जो उन मोहन जे दड़ो जे करे उन मुंहिंजी इज़त कई, मूंखे मान ॾिनो ऐं मुंहिंजी वॾी रिस्पेक्ट कई हुन। पर उहो ॾुखारो हुयो सिंध गवर्नमेंट ते, ॾुखारो हुयो हुकुमराननि ते, ॾुखारो हुयो सैलाब मुतासिरीन जे मदद न थियण ते। ऐं हुन ॿुधायो त अॼु मोहन जो दड़ो जेका आहे उहा सॼी सिंध बणिजी वई आहे, न त सिंध खे अॼु सॼी सिंध जदीद सिंध हुजे हा। यकीनन केॾी बेइज़ती आहे इहा सिंध जे हुकुमराननि जी, त सिंध जा, दुनिया जा माण्हू सिंध जे हुकुमराननि जी बेइज़ती कनि था। सॼी दुनिया जा माण्हू सिंध जे हुकुमराननि खे शेम कनि था। अॼु जॾहिं ज़ोरीअ वॾेरनि गाॾियूं कढी ऐं बीबी साहिबा जे वरसी ते वठी विया, त उन्हनि खे सैलाब मुतासिरीन जो कॾहिं बि ईअं ख़्यालु न आयो। मूंखे जेका इज़त मिली उहा मोहन जे दड़ो जे करे मिली। माण्हू असांखे इज़त ॾियनि था, माण्हू सिंध खे इज़त ॾियनि था मोहन जे दड़ो जे करे। माण्हू भाइनि था, प्यार ॾियनि था। ऐं सिंध जा हुकुमरान ग़लीज़ तरीन हुकुमरान आहिनि सिंध जा। ऐं सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे बि अफ़सोस आहे त इन्हनि हुकुमराननि जे गाॾियुनि जे टायरनि जे पोयां धूड़ थियनि था। अॼु हुन ॿुधायो त मोहन जो दड़ो जेको आहे उहा जदीद तहज़ीब आहे। अॼु मिसारियल आहे, ख़तमु आहे, बर्बादु थियल आहे ऐं वेतर हिननि करे छॾी आहे। बहरहाल रिज़ मुंहिंजी वॾी इज़त कई मोहन जो दड़ो जे करे। ऐं
दुनिया भाई थी, इज़त ॾिए थी। ऐं पर अफ़सोस आहे सिंध जे हुक्मराननि ते त हिननि जेको आहे सो सॼी सिंध खे मोहन जे दड़े खां वधीक बदतरीन दड़ो करार ॾेई छॾियो आहे। अफ़सोस आहे मूंखे वॾो, मूंखे शर्म थो अचे हिननि हुक्मराननि जी। मां इज़त न आहियां कंदो, तव्हां बि न कंदा कयो हिननि जी इज़त। हीअ इज़त जी लाइक़ी कोन्हनि खे। जिन सॼी सिंध खे बर्बादु कयो आहे उन्हनि जी कहिड़ी इज़त कजे। जिन सैलाब मुतासिरनि खे वधीक महरूमनि में विझी छॾियो आहे उन्हनि जी कहिड़ी इज़त कजे। मां सलाम पेश कयां थो मोहम्मद रिज़ खे, जीअं मुंहिंजी इज़त कई मोहन जे दड़ो जे करे, ऐं हुनजे दिलि में वॾो मक़ाम हो। हुन चयो तव्हां ख़ुशनसीब आहियो जो हुन तहज़ीब सां तेलक रखो था। मां चयो त तव्हांखे इहे ॻाल्हियूं ॿुधाइणु ज़रूरी हुयूं, उन करे हूं तव्हां सां शेयर कयूं। मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पाण जुड़ियल रहूं त पाण जे हिक ॿिए सां वधीक हाल अहिवाल करे सघूं। महिरबानी।